अल्लाह साईं पंहिंजो चार कसम खणी ॻाल्हि करे थो त वतीन व ज़ैतून वतूर सीनीन व हाज़ल वलदल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। असां अल्लाह ईअं कोन चयो त लक़द ख़लक़नल मुस्लमान इंसान खे ख़ुदा इंसान खे चयो त मूं कमाल जो ठाहियो आहे वाह जो ठाहियो आहे। गार गंद हुजे या गुस्ताखी हुजे कंहिं बि मज़हब में कंहिं बि बा इख़लाक़ माण्हू खे जुगाए कोन थी। अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं। असां पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ नबी साईं अल्लाह साईं या कंहिं बि मोतबर या मौज़ूद शख़्स खे हस्ती खे उनजी गुस्ताखी उन गारगंद बर्दाश्त नथे करे सघिजे या बद इख़लाक़ी आहे। जॾहिं त नबी साईं वमा अरसलनाक इल्ला रहमतुल आलमीन आहे, पूरी काइनात आलमनि जे लाइ रहमत आहिनि। सो असां कंहिं बि तरह सां गुस्ताखी खे सपोर्ट नथा करे सघूं। पहिरीं ॻाल्हि। नंबर ॿ त जंहिंजे नाले गुस्ताखी चई वञे पई उनजे सोशल मीडिया जे अकाउंट ते शयूं आयूं आहिनि। हाणे हिकिड़ी मोबाइल आहे, हीअ छा आहे हिन जी हक़ीक़त, केॾी महिल हैक थिए थी, छा थी थिए, पर ॿिए ॾींहुं जॾहिं उन शख़्स जो वीडियो बयान मूं ॿुधो, हू चए थो मूं न आहे हलाई। इस्लाम जी तारीख़ पढ़ो, को बि केतिरो बि गुनाहगार छो न हुजे उनखे कोर्ट कानून सफ़ाई जो मौक़ो ॾींदी आहे। ऐं जॾहिं पाकिस्तानी आइन में शइ आहे कानून में त जेको गुस्ताखी करे थो ब्लास्फेमी जो जेको कानून आहे उन मुताबिक़ उनजी सज़ा आहे। ऐं जेकॾहिं गुस्ताखी करे थो त उनजी सज़ा मौत आहे। बिल्कुलु इहो कानून इन ते अमल थियण जे लाइ थियणु खपे। असां त चऊं न माण्हू खे जंहिंखे तव्हां रस्ते मां खणी मारे छॾियो आहे, इहो फ़ैसिलो कंहिंजो? छा हिन मुल्क में को कानून कोन्हे? उहो गुस्ताख आहे, उनखे दुनिया जे आॾो साबित करिणो आहे त दुनिया उनखे थू थू करे। ऐं पाकिस्तानी कानून हुनखे ज़ाहिर मौत जी सज़ा ॾिए थो, पर उनखे जेको हाणे त मिनिस्टरनि बि पासियो आहे त भई हिकिड़ो ग़ैर कानूनी तरीक़े सां। ऐं ॿियो नंबर जेका लाशनि जी बेहुरमती, भई हिकिड़े माण्हू गुनाहगार खे गुनाह खे ग़लति तरीक़े सां तव्हां सज़ा ॾिनी, पर हीअ जेको लाश जी बेहुरमती, पाण रोड जे मथां जेकॾहिं ॿिली मुही पई हूंदी आहे न, ॿुली, पाण गाॾी न चाढ़ींदा आहियूं उन जानवर जे बॉडी जो बि एतिराम कंदा आहियूं, छो त इहो असांखे इस्लाम सेखारियो आहे, असांखे नबी साईं दीन सेखारियो आहे। त मुंहुं सां उन हीअ तरीक़ेकार जेको हिन ते इहो हिनखे पाण कंडेम कयूं था, इहो कतई थियणु न खपे। बाक़ी जेका हाणे सोशल मीडिया ते आउं ॿुधां पियो ॿिन्ही धुरनि जी बदकलामी, मूं सुबुह बि स्टेटस लिखियो आहे त हीअ गारियूं ॾियण मां हिक ॿिए खे छा था साबित कनि। जेकॾहिं चयो त वञे लिबरल लॾो गारियूं थोरी कॉम्पर्स थोरे, असां हुनखे चवंदो ग़लति आहे। जेकॾहिं मौलवी गारियूं था ॾियनि उहो बि ग़लति आहे। उन हीअ दुनिया खे इहो पिया ॿुधाईंदा असांजी इख़लाक़ियात आहे। सो असां जी तव्हां शाइरी बि सुठी कंदा, इन वाक़िए ते भला को शेर हीअ जेको सॼी सूरत हाल आहे हींअर? बिल्कुलु आहे, दिलि जी ॻाल्हि। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त मूं तव्हांखे जीअं चयो त आउं मुलाणे घराणे सां तालुक़ु रखां थो, मज़हबी घराणो आहे मुंहिंजो मदरसो मुंहिंजे ॾाॾे नाले सां, मुंहिंजो वेड़ो मुलाणो सॼे, पर मूंखे मुंहिंजे ॾाॾे तरबियत ॾिनी त हिकिड़ो अंग्रेज़ी जो अथव जुमिलो, नॉट डिफीट देम बट विन देम। कंहिंखे हिसाए पंहिंजो न कयो, खटे पंहिंजो कयो। इस्लाम जो मक़सदु इहो अथव त तव्हां पंहिंजे अमल, पंहिंजे किरदार, पंहिंजे इख़लाक़ सां ॿिए खे मुतासिर कयो, न की कंहिंखे लठ ॾेखारे, कंहिंखे ॾंडो ॾेखारे, कंहिंखे गारियूं ॾेई। जेकॾहिं आउं हिकु मुस्लमान जी हैसियत में हिकिड़े काफ़र खे चवंदुसि तूं अहिड़ो अहिड़ो गारियूं ॾींदुसि त छा उहो मुंहिंजो दीन अख़्तियार कंदो? कतई कोन कंदो। इहा दीन सां दुश्मनी आहे, इहा दीन सां दुश्मनी आहे। त आउं हुनखे बाक़ी शाइरी आउं तव्हांखे ॿुधायां थो जेका चओ, पर आउं ईअं बि चवंदुसि मूंखे त खोड़ शयुनि ते तारीख़ ॾचो ख़बर अथव छा आहे। जॾहिं माण्हू तारीख़ खे पढ़े थो न, पोइ हिते ॾिसूं था हू वीचारो जेको नाज़रा क़ुर पढ़ी वॾी ॾाढ़ी छॾे ऐं मुलो थी थो हले ऐं हुनजी गुफ़्तगू ॿुधिजे थो त हैरान थो थिए त नबी साईं छा चयो आहे, हीअ काॾे पियो वञे, काॾे मरियम जो, काॾे टंडोल यार। अणपढ़ियल आलिम जेको आहे, अणपढ़ियल मुलो जेको आहे, उहो दीन खे बदनाम थो करे। साॻी तरह सां वरी जेकॾहिं सचो क़ौम परस्त आहे त हू इन शयुनि में हथ न विझंदो। मज़हब आउं सम्झां थो त मज़हब इंसान जे अक़ीदो आहे, मज़हबी सो हा उहो महज़ब थियण लाइ, पर उनजे अक़ीदनि सां न खेॾणु खपे, मुंहिंजी जेका राय आहे। हा हाणे आउं जेका तकलीफ़ में गुज़रियो आहियां इन शइ में, मूं ॾिठो आहे त अंग अंग में लॻल कीर, कीर को सम्झे थो? कीर छा खे चइबो आहे? अल्लाह हज़रत ईसा खे कीर लॻल आहे, वॾा किल कोका, वॾा कोका। हीअ जेका सूरत हाल जेका असांजे अखियुनि जे आॾो गुज़री आहे त कमल हू गारियूं पिया ॾियनि, कमल हू गारियूं पिया ॾियनि, अलाए छा पिया। जॾहिं सिंध पाणी जी में तबाह लॻी पिया, उनखे छॾे अलाए केरु कहिड़ी सरकार हिनखे हिन पासे लॻाए छॾियो आहे। त इहा हिकिड़ी अज़ियतनाक कैफ़ियत आहे त अंग अंग में लॻल कीर हा सूलीअ ते साह हो। हीअ जेका कंडीशन आहे
अंग अंग में लॻल कीर हा सूलियत साह हो बेदीद दर्द दिल में हो बेपनाह हो ऐं मुंहिंजा जुनून मूंखे काॾे खणी वञे मुंहिंजा जुनून मूंखे काॾे खणी वञे हर शख़्स हिते वरना मुंहिंजो मदाह हो ऐं मूंखे कसीर माण्हू अलाह साईं क़ुर शरीफ़ में चयो आहे कसीर माना हेकांदा जाहिलनि घणा जाहिलनि कलील अकल में थोरा हाणे कसीर माण्हू जाहिल माण्हू पथर हणनि था मूंखे कसीर माण्हुनि पथर पए हया तन खां फ़क़ति पुछियो मूं पंहिंजो गुनाह हो ऐं हर शख़्स हिते कूफ़ी इमाम हुसैन हिकिड़े पासे बीठो ऐं सॼी दुनिया जा मुस्लमान हिकिड़े पासे बीठा हुननि सां मुला बि आहे कोर्टूं बि हुयूं साहिमियूं बि हुयूं सभु कुझु आहे सभिनी गॾिजी चयो त इमाम हुसैन वाजिबुल क़त्ल आहे हाणे सभु कूफ़ी हर शख़्स हिते कूफ़ी हर शख़्स पारसा थियो छो त गुनाहगार सिर्फ़ु इमाम खे बि चयूं असां सभु भला आहियूं हर शख़्स हिते कूफ़ी हर शख़्स पारसा थियो हर पारसा जे हथ में सामान बाह हो बेदीद दर्द दिल में हो बेपनाह हो ऐं करबल में हुसैनण खे इन लाइ कुझु हो यकीनन तव्हां पढ़ी हूंदी तारीख़ में इन 62 हिजरी में नबी साईं जे दीन जो इस्लाम जो आख़िरी गवाह इमाम हुसैन हो ॿिया सभु ख़तमु थी चुका या फिरी विया या ख़तमु थी चुका आख़िरी शायदि इमाम हुसैन हो त नबी साईं कीअं उथंदा हुआ कीअं वेहंदा हुआ छा चवंदा हुआ कहिड़े क़िस्म जो इस्लाम हो उन तनाज़ुर में आहे त करबल में हुसैनण खे इन लाइ कुठो वियो जो दीन मुस्तफ़ा जो ऐनी गवाह हो आख़िरी शायद बि ख़तमु करे छॾियो हाणे साईं केरु चवंदो ई कोन त नबी साईं हीअं चाहींदा हुआ ऐं दिलि खे मुनसिफ़ इंसाफ़ कंदड़ मुनसिफ़ ख़ुदा जे घर जी तोहीन खे बि ॾिस काइनात जो मालिक अलाह आहे उनजे घर जी तोहीन थिए त उन ते छो नथा ॻाल्हायो मुनसिफ़ ख़ुदा जे घर जे तोहीन खे बि ॾिस ज़ाहिद माना इबादत कंदड़ ज़ाहिद उते ज़िना कई जिते सजदा गाह हो ऐं जंहिं ॾींहं खां हजाजी आया कुहण जे ख़ातिर 712 हिजरी में असां ते हमिलो थियो सिंधी क़ौम ते औजाज बिन यूसुफ कड़ी हो यज़ीद वारनि जी उन्हनि ते हमिलो करायो त जंहिं ॾींहं खां हुजाजी आया कुहण जे ख़ातिर उन ॾींहं खां वतन जो सिंध जो उन ॾींहं खां वतन जो संसे में साह हो संसो माना ख़ौफ़ अॼु ताईं ऐं हर ग़म अबू जहली नबी साईं आख़िर ताईं अबू जहल पहुचायो ऐं हुन पाण खे परफेक्ट सम्झो त असां चऊं था असां सां बि हालत अथव त हर ग़म अबू जहली हुयो ऐं दिलि पंहिंजी हुसैन हर ग़म अबू जहली हर ग़म हो अबू जहली दिलि पंहिंजी हुसैनी हर शख़्स अबू जहल जो हुटबाई भाउ हो बेदीद दर्द दिल में हो बेपनाह हो अंग अंग में लॻल कीर हा सूली सां डिवाइस आख़िरी सुवाल आहे पंहिंजो पाण रोई रोई थकी पिया आहियूं त संद सुधरे नथी संद जी आवाम सुधरे नथी पोइ इन जो भला को तरीक़ेकार आहे या अञा पाण खे को 100 साल ताईं ईअं रोंदे रोंदे हलणो पवंदो भला को लाइ अमल पाण एहतिजाज थियनि था ख़तमु थियनि था का नतीजो नथो निकिरे ॻाल्हियूं थियनि थियूं मीटिंगूं थियनि थियूं ख़तमु थी थियूं वञनि जदोजहदूं हलनि थियूं वरी हिकदमि रुकिजी थियूं वञनि थिए कुझु कोन थो इन सॼी सूरत हाल में छा सदाईं ईअं हलंदा रहंदासीं या को अञा तव्हांखे चेंज नज़र अचे थो वरी ॻाल्हि त असां जेको इल्ज़ाम हणूं था त क़ौम जो छा थींदो क़ौम नथी सुधरे क़ौम या नथी उथे या नथी ॿुधे ऐं उन शइ खे बिल्कुलु न घुमाए असांजी क़ौम कॾहिं कान उथी आहे कॾहिं कोन उथी आहे मोहतरमा शहीद थी सॼी सिंधू थी पई पंजाब त कोन थियो केपी खे त कोन थियो सिंधू थी सिंध सिर्फ़ु इन करे कोन थी मोहतरमा पीपल्स पार्टी थी आहे हिन धरती ॼाई आहे इन करे रिएक्शन हो क़ौम सॼी उथी शहीद बशीर ख़ान सॾु कयो कंहिंखे बशीर ख़ान भाड़ो ॾिनो क़ौम पहुती जेकॾहिं लाड़काणे में छोकिरी दीवाननि जी डॉक्टरियाणी उहा मारिजे थी शहीद थिए थी सॼी सिंध बिना लीडरशिप जे ॾिया खणी निकिरी पई या राणीपुर जी अधु सिंध जा जेका मुर्शिद आहिनि जेकॾहिं हुननि फातिमा फरड़ो लाइ कुझु कयो त लीडर कोन थिया
क़ौम उथी आहे। हाणे मेन ॻाल्हि अथव त जेको बि असांजो पटको थो ॿधे न लीडर, उहो या त प्रेशर में अची थो वञे, या सरकारी दबाव में अची थो वञे, या वॾी को पेती भरियल ॾिसे थो चुप थी थो वञे। लीडरनि खे माना जेको हिरास कयो थो वञे। सो ॿियो असांजो जेको इंटेलेक्चुअल तबिको आहे, पढ़ियल लिखियल तबिको, ऐं साफ़ी बिरादरी सां मुखातिब आहियां, तव्हां बि पढ़ियल लिखियल तबिके में आहियो। पाण खां पुछूं त असां छा था करे सघूं ऐं असां कयूं छा पिया। पोयूं सुवाल ज़रूरु हर कंहिंखे ईमानदारी सां पुछंदो त अंदरां निल ईंदुसि, कयूं कुझु कोन था। असां लिबार्टियूं खोलियूं आहिनि जेके मर्ज़ ॿुधाईंदियूं आहिनि, रत खणी वञ अबा हिनखे साई अथव। असांखे क्लिनिकुनि जी ज़रूरत आहे। असांजो हर माण्हू लेबोरेटरी खोले वेठो आहे, सिंधी क़ौम हीअं, सिंध हीअं, हूअं 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 हूअं। अब दवा असांजो इंटेलेक्चुअल लेबोरेटरी खोले वेठो आहे सिर्फ़ु मर्ज़ ॿुधाइण जी। दवा त क़ौम उथंदी, हींअर न उथंदी, छो त न उथंदी त असां ईंदड़ वक़्त में ख़तमु आहियूं। क़ौम खे सम्झणु खपे त इहे असांजे जेके हिन वक़्तु सियासी लीडर आहिनि, इहे तव्हां ॿुधाईंदव, कलमकार ॿुधाईंदव, सच ॿुधाईंदव क़ौम खे त तव्हांखे केरु कीअं खपाए पियो, केतिरे धड़े में खपो पिया। जेकॾहिं आउं चवां त तुंहिंजे शहदादपुर में हिकिड़े पठाण खे 29 शनाती कार्ड पीउ वल्दीअ जे नाले सां ठहियल आहिनि। हिकिड़े माण्हू खे 29 ॿार तव्हांजे शहदादपुर हिते वेठो आहे, हिकिड़ी गुजरात जी पंजाबणा, उहा बि उनजी धीउ जे नाले, उन छोकिरी जो मुड़ुसु उन पठाण जे नाले। अधु साफ़ हिनखे ख़बर आहे, पर कंहिं साफ़ हिनखे ब्रेक कई ख़बर। सो कलमकार खे खपे त घटि में घटि ख़ुदा ऐं धरती आॾो ऐं ज़मीर आॾो जवाबदार थिए। असां अधु सच ॻाल्हाइणु शुरू कयो न, तॾहिं तब्दीली अची वेंदी। सो क़ौम उथंदी, कॾहिं कॾहिं नथी क़ौम उथे यार। तूं उथ त ते बीठा आहिनि माण्हू, न तव्हां उथो, सचाई सां उथो। क़ौम खे जॾहिं तव्हां ते भरोसो थी वियो त साईं मोटण वारो कोन्हे, असांखे विकिणंदो कोन यार। मश्किरे जे सर ते ख़लक़ूं कठे थी वेंदियूं आहिनि, बाक़ी धरती जे सर ते कोन थींदियूं, पर सॾु जेको आहे न सचाई वारो हुजे। माण्हुनि खे निराड़ पढ़नि अचनि था, अखियूं पढ़नि अचनि थियूं। असां भले केतिरे लफ़्ज़नि जा जादूगर छो न हुजूं, पर सचे कूड़े जो निराड़ ॻाल्हाईंदो अथव, अखि ॻाल्हाईंदी अथव, माण्हुनि खे ख़बर आहे। अच्छा रमेश साहब, अॻे एहतिजाज थींदा हुआ प्रेस क्लबनि जे साम्हूं, त स्वामी क़ौम परस्तनि जे जुलूसनि में माण्हू हूंदा। हाणे 8-10 तर्श कई सभ खां नबी साईं खे ॼमंदे ॼाम हुआ न, पर न पोइ 40 साल खां पोइ छो अनाउंस करणी पवंदी, अॻु में छो न। उहो इन करे त अलाह साईं चए थो नबी साईं जेके ॼमंदे ॼाम आहिनि, पर पंहिंजो किरदारु बुलंद था, किरदारु ठाहियो त माण्हुनि खे एतबार अचे। माण्हू मायूस थिया। माण्हुनि खे जॾहिं तव्हां माण्हुनि सां ठगियूं थियूं आहिनि, माण्हुनि सां ठगियूं थियूं आहिनि, माण्हू धिका विया आहिनि, मुंहिंजो एतमाद खपाए वियो आहे। माण्हू तव्हां एतबार ॾियो माण्हुनि खे, माण्हू सिर ॾींदा तव्हांखे, एतबार त ॾियो। अच्छा उत्तर सिंध में सिट आहे त मूंखे मूं प्रियन ॿधी विधो ॿार में उभो हीअं चवनि त मतां पांग पुसाईं। तव्हां एॾो वॾो सुवालु कयो आहे जो सिंध जे हिकिड़ी सूरनि जी तकलीफ़ुनि जी तवील दास्तान आहे न। पर हिन वक़्तु जेका सिंध जी सूरत हाल ॾिसूं पिया असां, हिकु त पाणी जो मसइलो तमामु वॾो आहे, ॿियो जेका दुनिया लेवल ते हिकिड़ो गर्मी पद वधे पियो ऐं उनजे लाइ ॿिया मुल्क पंहिंजे आवाम, पंहिंजी क़ौम, पंहिंजे मुल्कनि खे बचाइण लाइ क़दम खणनि पिया, पर पाकिस्तान में ख़ुशूसन सिंध में उहो रती बराबरि बि कमु कोन थियो आहे। ॿियो नंबर इहो गर्मी पद आहे। टियों नंबर जेको असां वटि मसइलो आहे त असां वटि जेका असांखां असांजी धरती फुरी पई वञे। पाकिस्तान में वाहिद सिंध अथव जंहिंजी अॼु खां अॻु में 68 लख एकड़ धारियुनि वटि आहे, पर सिंधी कंहिं बि सिंधी माण्हू जी पाकिस्तान जे ॿिनि सूबनि में को 100 एकड़ बि असांजी कोन्हे, पर असांजी धरती 68 लख एकड़ उन वटि आहे। नंबर 3-4 त सामूंड असांजो जेको आहे, ऐं चवंदुसि त पंजाब जी अखि आहे उन ते, उनखे फॿाइण सिंध खां चाहे उनखां सवाइ सिंध जा जेके वसीला उन्हनि ते धारियल थी आहे। उनखां सवाइ जेके मसइला आहिनि त धारी आबादकारी तेज़ी सां सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण लाइ, पोइ अफ़गानी हुजे, पंजाबी हुजे, बर्मी हुजे, बंगाली हुजे, हज़ारेवाल हुजे, उन्हनि खे आणे सिंध में शनाख़्ती कार्ड ॾेई सिंधियुनि जो रेशो घटाए पियो वञे ऐं हुननि खे वधाए अक्सरियत हुननि खे ॾियण जी कोशिशि कई। सो इहे सभु तमामु, इन खां सवाइ बि हिकु हंधा ॿिया मामला जंहिंसां सिंध जे सिंधियत जे वजूद, सिंधी क़ौम ऐं सिंध धरती इन्हनि खे तबाह करण जी साज़िशूं ऐं उन में शरीक असांजा टोपनि वारा, अजरकनि वारा ॿार। तो इहे काना मसइला आहिनि। हाणे कंहिं कंहिं ते ॻाल्हाइजे, हींअर वक़्तु जेको सभ खां अहम मसइलो आहे
1991 में जेको पाणी जो ठाह थियो उन ठाह मुताबिक़ असां उन ठाह खे नथा मञूं, जाम सादिक ठाह करायो जेको हिकिड़ो थियो इरसा जो मुआइदो। उन में कुझु मामला तय कया विया हुआ त भई सिंध खे केतिरो पाणी मिलंदो ऐं कोटड़ी खां हेठि डाउन में केतिरो पाणी वञिणो आहे, केतिरा मिलियन केतिरा लख फिट जंहिंसां तंबर जा ॿेला थींदा, समुंड हटंदो, मच्छी जो बचाव थींदो, पलो ईंदो। पर तोड़े जो उहे कान छा सिंध दुश्मनी हुई, असां हुनखे अॼु बि सिंध दुश्मनी था सम्झूं। पर उन हूंदे बि सिंधी क़ौम चयो त ठीकु आहे, छो त असांजा जेके वॾेरा हुआ सियासी उन्हनि जा गोॾा खुतल हुआ, पोइ इन करे उन्हनि खे लठ ॾेखारी वई, चठ ॾेखारी वई त पाण चुप कयो, इन ते गोड़ न कयो, एकानवे ठाह खे क़बूल कयो। पर ज़ुल्म इहो अथव त 91 खां अॼु ॾींहं ताईं सिंध खे 91 ठाह तहत पाणी कोन मिलियो ऐं उनजो नतीजो निकितो जो 40 खां 50 सैकड़ो सिंध तव्हांजी ग़ैराबाद रही अथव। तव्हां हैदराबाद खां हेठि वञो, लाड़ जो सॼो पितो चटो फिरी अचो, बदीन फिरी अचो, वञी धन कयो त तव्हांखे पाणी जी खोट। ऐं ॿेॾां उत्तर मुंहिंजो अंदाज़ो 40 सैकड़ो खनि तक़रीबन सिंध ग़ैराबाद रही 91 जे ठाह खां, यानी 60 सैकड़ो खनि आबाद सिंध रही। हाणे जेको कुझु सालनि खां हिकिड़ो इंटरनेशनल रिपोर्ट अचनि पियूं त मुल्की हालात तबाही ॾे वञनि पिया, हे पाकिस्तान सर्वाइव कोन करे सघंदो ऐं गर्मी पंधु वधे पियो, ग्लेशियर ॻरनि पिया, बेमुदूं बारिशूं थींदियूं, गर्मी एतिरी वधंदी जो जर लही वेंदा। इन करे हर कंहिंखे हींअर पंहिंजी लॻी आहे। त मां इहो सम्झां थो त असां कॾहिं बि कोन सम्झो आहे त पाकिस्तान में सिंधी क़ौम खे को पाकिस्तानी सम्झो वियो आहे, जॾहिं त आज़ादी में सिंधी क़ौम जो हथु आहे। पाकिस्तान हमेशह पंजाबी जे हथ में रहियो आहे, हुन पंजाबिस्तान ई ठाहियो आहे हुनखे। इन करे जॾहिं हुननि खे इंटरनेशनल रिपोर्ट मिलियो त हीअ सुभाणे हीअं थींदो त हुनखे ॻणती अचे थी आहे। त हाणे छा कयूं, सुभाणे जे हालात थियनि अहिड़ा त पोइ असां केॾांहुं वेंदासीं। इन करे उन 91 जे ठाह जे खे वरी अॻिते पोइ हिते कंदे इरसा में नयूं तरमीमूं ऐं नवां पाणी जा कैनाल कढिया पिया वञनि। जी हा, त हाणे अॻु में ई भुट्टो साहिब जे वक़्त में जेको या उनखां अॻु में अयूब जे वक़्त में या थियो जेको चश्मा जहल में लिंक कैनाल, उहो सिर्फ़ु बारिशुनि में वहणा हुआ ऐं उहो बि सिंध जी इजाज़त सां, बोर्ड में आब कल्याणी में वहणा हुआ जेके सिंध जी इजाज़त सां। पर उहे ॿारियो करे छॾियऊं, का बि सिंध खां गियूं कोन पंजाबियुनि खे, सिंधी बि माण्हू आहिनि, उहे बि सिंधी चुप करे वेही रहिया। छो त असांजा जेके असांजा हुकुमरान जेके आहिनि उहे लोछा, उहे ॾॾ आहिनि, उन्हनि खे पंहिंजा एॾा वॾा पेट अथनि जेके भरजनि नथा। उहो अलाह से क़ुर में चए थो न, दोज़ख खां माण्हू जॾहिं दोज़ख में मोकिले थो, पुछे थो दोज़ख बसि भरिजी विया त दोज़ख चए थो हल में मज़ीद अञा अचे। असांखे बदकिस्मती जेके सियासतदान मिलिया आहिनि, जंहिंखां बि पुछो चए थो हल में मज़ीद आहे, अञा अचे, बनियूं बि खपनि, ॿेला बि खपनि, करप्शन नौकिरियूं बि खपनि, सभु कुझु खपे। ऐं उन्हनि सिंध जो केस विढ़ियो ई कोन, हुननि खे फ़िक्रु थियो आहे जेके पंजाब आहिनि, जेके छो त मुल्क जा वाली पंजाबी आहिनि, न बलोच आहे न सिंधी आहे, न केपी न पठाण आहे। उन्हनि चयो त भई हाणे असांखे पंहिंजी क़ौम बचाइणी आहे, इन करे 6 कैनाल जो वरी जेको नओं फार्मूलो शुरू कयूं ऐं इन मां 48 लख एकड़ ज़मीन नई आबाद, नई ज़मीन जेके ग्रीन पाकिस्तान जो नालो ॾिनो अथनि। हाणे 48 लख एकड़ पाणी ईंदो किथां? तव्हां हिकिड़ी शइ ॿुधायां त सिंध जी घणी सारी ज़मीन आबाद थी, 48 लख या मथे? सर घटि आहे हाणे त, मुंहिंजे ख़्याल में मां 50-60 सैकड़ो आबाद थिए थी मूं वटि एज़ इट इज़ अंगा कर कोन। ऐं हिकिड़ी शइ ॿुधाए त उन्हनि में जॾहिं टालपुरनि जी हुकूमत हुई असां वटि, त असां वटि 20 लख एकड़ आबाद थींदी, 20 लख जी हा, ऐं पंजाब में 7 लख एकड़ आबाद थींदी। ऐं अंग्रेज़नि जे दौर में इहो अंग्रेज़ जो दौर त आहे, पर हाणे पंजाब करोड़नि में अलाए केतिरा करोड़ एकड़ पंजाब थो आबाद करे सिंध घटिजी वियो आहे। हाणे वरी जेको 48 लख एकड़ लाइ कैनाल कढिया था वञनि, पुछण जो आहे त पाणी सिंध जो आहे, पंजाबियुनि त पंहिंजा खपाए छॾिया दरिया, हाणे बचियो आहे सिंध जो पाणी जेको बि इहो आहे। हाणे इन ते नवां 48 लख एकड़ जेका आबाद कंदा उहो पाणी ईंदो किथां? यकीननि जेको तव्हांजो अॻे 60 सैकड़ो सिंध मसनि जी आबाद थी आहे, 40 सैकड़ो बर्बाद लॻी हुते, उन मां पाणी कढियो वेंदो। हाणे उहो तव्हांजा 48 लख एकड़ खुटंदा त पोइ इहो जेको गर्मी तव्हांखे छिकंदी, छो त तव्हांजे पाकिस्तान में वाहिद सिंध अथव जंहिंजा दरियाई ॿेला कोन आहिनि। उहे सियासी रिश्वत में हिननि वॾनि मथनि वारनि खे ॾेई छॾिया अथनि, सियासी रिश्वत में। ॿियनि कंहिं वण खे नथा हथु लाहे सघो तव्हां, पंजाब में वञो ॿ टारी खे हथु लाहियो आंध्रा कढी ॾियनि, पर हिते सभु कुझु। सो इहो वॾो मसइलो आहे। इन्हनि मसइलनि ते क़ौम खे जॾहिं थोरो सोचणु शुरू थी करे न, त असां वटि केर को इशू ठाहे थो वञे।
साईं तव्हां सूफ़ीअज़म सां चाह रखंदड़ माण्हू हुयो, हीउ जेको उमरकोट वारो वाक़ियो आहे जी इन खे तव्हां कीअं था ॾिसो? हिकिड़े पासे मुल्ला ऐं सूफ़ी आम्हूं साम्हूं थी विया आहिनि, ॿिए पासे हू जेको क़तल थियो आहे मुबैना उहो बेगुनाह क़तल थियो आहे या वाक़ई हुन का अहिड़ी हरकत कई हुई, छा हुनखे जेको आहे सर ॻाल्हि इहा आहे त वॾा माण्हू रहंदा आहिनि न, उहे सिक्योरिटी प्रोग्राम बि रखंदा आहिनि, कुता बि धारींदा आहिनि, मोर्चा बि ठाहींदा आहिनि, हा न साईं, सभु कुझु कंदा आहिनि। हाणे चोरनि खे हूंदी आहे त इन ॻोठ मां चोरी कयूं, हाणे कीअं कयूं? हाणे मोर्चे वारे कीअं क़ाबू कजे, कुते खे क़ाबू कीअं कजे, ऐं पोइ कुतनि लाइ बंदोबस्तु कंदा आहिनि गोश्त वोश्त त इन खे पासे में नशियारी ॻोल्हे ॾेई छॾियूं। सिंध उहो मालदार ॻोठ आहे जंहिंते जेके कुता रखियल आहिनि उहो गोश्त ते ख़राबु थी पिया आहिनि, पंहिंजा कोन था मारीनि, कुता था मारीनि जेके भाड़े ते हलंदा, ऐं रियासत कुतनि खे भाड़ो ॾिए पई, पंजनि खे मारीनि पिया। रियासत नथी चाहे त तव्हां सिंधी माण्हू खे ख़बर पए त असां केतिरा मालदार आहियूं, रियासत नथी चाहे। ॻाल्हि आई आहे, तव्हां पंहिंजे नंढड़े खे 10 रुपया ख़र्ची ॾियो, पोइ वापसि वठोसि, ख़बर पएसि, रोई दाऊं करे मथां चढ़ी वेंदुसि। रियासत नथी चाहे त हिन धरती वारनि खे ख़बर पए त असां वटि छा छा आहे, जे ख़बर पइजी त चंबड़ी पवंदा, चवंदा मारियो। इन करे तव्हांखे इहो शऊर फोड़ला, कुता बुता जिन खे असां चङो मुड़ुसु चवंदा न, चङो मुड़ुसु चूंडियो, असां जिन चङनि खे गैरत न हुई, असली उन्हनि खे धरती जूं धजियूं हथां ते उॾाड़ियूं, असांजा चौकीदार अहिड़ा आहिनि पा। हा हू कुता पंहिंजे खड़ जा लूसी निकिता त पोइ घर रहज़न खां आज़ाद कजे, कीअं कजे दिलि नाशाद, तोखे शाद कजे कीअं कजे, चमन चवीं त थी आबाद कजे कीअं कजे। महिरबानी।